बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उम्मीद आहे त सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बाबति। ज़हर ज़िंदगी जे बाबति फरज़ान मलिक जो हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी आहे। उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बाबति मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे वधि में सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं लाइक कंदा। दोस्तों, तव्हां दोस्तनि जो वधीक मां टाइम न वठंदुसि, हलंदुसि पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों, फरज़ान मलिक जो जी अॼु सालगिरह हुई ऐं उन सालगिरह में ज़हर ज़िंदगी बाबति हिकु नओं बयानु ॾिनो त ज़हर ज़िंदगी ड्रामो हिन सूमर ते जेको आहे अची वेंदो। तव्हां दोस्तनि जूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं हिन सूमर ते ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध TV चैनल ते अची वेंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फरज़ान मलिक जो जेको चई छॾियो आहे त हिन सूमर ते ज़हर ज़िंदगी ड्रामो हलायो वेंदो ऐं उहा जेकॾहिं तव्हांखे पोस्ट ॾिसणी आहे त तव्हां फरज़ान मलिक जो जी फेसबुक ते ॾिसी सघो था। उन पंहिंजे पोस्ट में लिखियो आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो जेको आहे त सूमर ते हलायो वेंदो। उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।